अस्सलाम वालेकुम। आऊं आहियां मीर मुस्लिम ऐं आवाज़ थी रहिया आहियो एमर्जिंग क्वेश्चन्स विथ मीर मुस्लिम। दोस्तों, हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु जे दौर ख़िलाफ़त में मुर्तदीन जे फितने के ख़त्म करण जे लाइ सैयदना सिद्दीक़ अकबर रज़ियल्लाहु ताला अन्हु 11 इस्लामी लश्कर तैयार कया हुआ, जिन जी अॻुवाणी 11 अज़ीम सिपा सालारनि कई थे ऐं उहे अरब जे 11 मुख़्तलिफ़ जॻहुनि ते ऐं क़बीलनि ॾांहुं उमाणिया विया हुआ। मदीने जे वेझो मौजूद जेके मुर्तद क़बीला हुआ, बनु असद ऐं बनु गतफ़ान वारा, उन्हनि खे राह रास्त ते आणण जे लाइ या जहन्नम हासिल करण जे लाइ हज़रत सिद्दीक़ अकबर रज़ियल्लाहु ताला अन्हु हज़रत ख़ालिद बिन वलीद रज़ियल्लाहु ताला अन्हु खे हदफ़ ॾिनो हो, टास्क ॾिनो। ऐं पोइ मक़ाम बज़ाख़ा वटि हिकिड़ी घमसान जी जंग थी हुई, जंहिं जंग जो नालो हो जंग बज़ाख़ा। छा तव्हां ॼाण चाहींदा त जंग बज़ाख़ा जी डिटेल छा हुई ऐं छा तव्हां ॼाण चाहींदा तुलैहा असदी जे बारे में, जेको पहिरीं त कूड़ी नबूअत जो दावा कंदड़ हो, पर पोइ हुन तौबा कई, हू मुसलमान थियो ऐं मुसलमान थियण खां पोइ जॾहिं ईरान जी फ़तह करण जे लाइ इस्लामी लश्कर विया त उन्हनि इस्लामी लश्करनि में हुन तमामु घणो अहम हिसो विधो। इंशाअल्लाह अज़्ज़ व जल अॼु पाण इन्हनि ई मौज़ूअनि ते ॻाल्हि कंदासीं, पर उन खां पहिरीं जेकॾहिं तव्हां असांजे चैनल ते पहिरें दफ़ा आया आहियो त असीं तव्हांखे अर्ज़ु कंदासीं त असांजे चैनल खे सब्सक्राइब करे बेल आइकन खे दॿाए छॾियो। हुनजो फ़ाइदो तव्हांखे इहो थींदो त अहिड़ियूं मालूमाती इस्लामी तारीख़ी वीडियोस तव्हांखे सवली सिंधी ॿोली में ॾिसण खां मिलंदियूं रहंदियूं। दुरूद पाक पढ़ी वठो, सल्लल्लाहु तआला अला मुहम्मद सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम। दोस्तों, ही सलाहुद्दीन अयूबी सीरीज़ जो 47हों लेक्चर आहे। हिन खां पहिरीं वारी जेका वीडियो हुई उन में असां ॻाल्हि कई हुई नबूअत जी कूड़ी दावा कंदड़ असवद अंसी जे बारे में। तव्हां उन वीडियो खे ॾिसी सघो था, पर हिन वीडियो में असांखे ॻाल्हि करणी आहे जंग बज़ाख़ा जे बारे में ऐं तुलैहा असदी जे बारे में। त पहिरीं पाण ॻाल्हि कंदासीं जंग बज़ाख़ा जे बारे में ऐं पोइ पाण ॻाल्हि कंदासीं तुलैहा असदी जे बारे में। त जंग बज़ाख़ा में जेके क़बीला हुआ, जेके मुर्तद क़बीला हुआ, जेके मदीने जे वेझो हुआ, उहे कहिड़ा क़बीला हुआ? उहे 6 क़बीला हुआ। नंबर 1 उन्हनि क़बीलनि जा नाला तव्हां नोट करे वठो। नंबर 1 बनु गतफ़ान, बनु असद, बनु आमिर, बनु तय, अबस ऐं ज़ीबान। त इहे 6 क़बीला हुआ। इन खां अलावा ॿिया बि क़बीला हुते हुआ। त इन्हनि 6 क़बीलनि जी जेका तादाद हुई लश्कर जी, उहो हो 35,000 ऐं जेको इस्लामी लश्कर हज़रत ख़ालिद बिन वलीद रज़ियल्लाहु ताला अन्हु जी कमान जे हेठि मदीने मां निकितो हो, उन जी तादाद हुई 4,000। इहो लश्कर, इस्लामी लश्कर मक़ाम बज़ाख़ा वटि पहुतो त हज़रत आदी बिन हातिम रज़ियल्लाहु ताला अन्हु जेके बनु तय मां हुआ, त हज़रत आदी बिन हातिम जेके हुआ उन्हनि हज़रत ख़ालिद बिन वलीद रज़ियल्लाहु ताला अन्हु खे हिकिड़ी अर्ज़ु कई त हुज़ूर मूंखे 3 ॾींहं ॾियो, ऐं 3 ॾींहंनि में पंहिंजो जेको क़बीलो आहे बनु तय वारा, उन्हनि खे बि सम्झायां थो ऐं ॿियनि क़बीले जे बुज़ुर्गनि खे बि सम्झाईंदुसि तूं वापसि मुसलमान थी वञनि, मुसलमाननि सां जंग न कनि। त हज़रत ख़ालिद बिन वलीद रज़ियल्लाहु ताला अन्हु उन्हनि खे इहे 3 ॾींहं मोहलत ॾेई छॾी। त हज़रत आदी बिन हातिम रज़ियल्लाहु ताला अन्हु बनु तय जे बुज़ुर्गनि खे सम्झाई ॻाल्हि त हीअ इस्लामी लश्कर आहे, हीअ हज़रत ख़ालिद बिन वलीद आहिनि रज़ियल्लाहु ताला अन्हु, ऐं तव्हां हिननि खां कटे कोन था सघो, छो जो हीअ सैफ़ुल्लाह आहिनि। त बहरहाल बनु तय वारनि खे ॻाल्हि सम्झ में अची वई, वरी वापसि मुसलमान थी हलिया ऐं पोइ मुसलमाननि जे साइड थी हलिया ऐं कुझु ॿिया क़बीला बि मुसलमाननि जे साइड थी हलिया। हाणे मुसलमाननि जी तादाद जेका हुई पहिरीं 4,000 हुई, हाणे 6,000 थी वई। अलबत्ता होॾां जेका तादाद आहे उहा साॻूणी 35,000। त हाणे जॾहिं जंग शुरू थिए थी, त जंग जॾहिं शुरू थिए थी त अगरचे मुसलमाननि जी तादाद खां हू 6 गुना वधीक आहिनि, 6,000 जो मुक़ाबिलो 36,000 सां, पर तंहिं बावजूदि मुसलमान एतिरी त बेजिगरी सां विढ़नि था जो उन्हनि जो जेको लश्कर हो, जंहिंजी क़यादत हिकिड़ो त तुलैहा असदी करे रहियो हो ऐं ॿियो बनु गतफ़ान जो सरदार हो उयैना। बहरहाल अॻियां हो
ऐं तुलैहा असदी जेको हो उहो पोयां पंहिंजे ख़ैमे में चादर ओढ़े करे वेठो। ठीकु आहे जी। त उयैना जेको हो जॾहिं उनजी हालत कमज़ोर थी लश्कर जी, त उहो पहुतो कंहिं वटि, तुलैहा असदी वटि। तुलैहा असदी खे चए थो त छा तोते का वही अचे पई हिन जंग जे बारे में? त तुलैहा असदी चयो त अञा वही कोन्हे आई, पर वही अचे पई, ईंदी। वरी थोरी देरि खां पोइ लश्कर अञा वधीक कमज़ोर पिए थियो, मुसलमान अॻियां वधिया पिए, त वरी उयैना जेको लश्कर जो अॻियां वारो सरदार हो उहो वरी वियो तुलैहा ॾांहुं ऐं तुलैहा खे चयईं त छा तोते का वही अचे पई? त तुलैहा असदी चयो अञा वही कोन आई आहे, पर अचण वारी आहे। वरी टे दफ़ा जॾहिं पहुतो त तुलैहा असदी हिकिड़ी मुहमल ॻाल्हि कई, माना जंहिंजा लफ़्ज़ वाज़े न हुजनि, ऐं हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए छॾी। ऐं उनजो मतिलबु इहो हो त इन वही जो मतिलबु इहो आहे त पाण खटे वेंदासीं, तुलैहा असदी वारनि जो लश्कर खटे वेंदो। त उयैना जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधी त रड़ियूं कंदो पंहिंजे लश्कर वटि पहुची वियो, जेको हुननि जो क़बीलो हो न, बनु हज़ारा वारा या बनु गतफ़ान वारा। उन्हनि खे रड़ियूं करे चयईं त हीउ माण्हू कूड़ो आहे, तुलैहा कूड़ो आहे, निकिरो हितां, जे हिते रहंदा त क़तल थी वेंदा, त भॻा उहे। उयैना भॻो, हुनजो लश्कर बि भॻो। जॾहिं उयैना जो लश्कर निकिरी हलियो त तुलैहा असदी जो लश्कर अॻे ई कमज़ोर थी वियो, तमामु घणो कमज़ोर थी वियो, बल्कि ख़तमु ई थी वियो। त तुलैहा जेको उन बि भॼण जी तयारी कई, भॼण जी उन तयारी पहिरीं रखी हुई। हुन हिकिड़ो उठ तयारु रखियो तेज़ रफ़्तार, ऐं हिकिड़ो घोड़ो तयारु रखियो। उठ ते सवार कयईं जेको पंहिंजी ज़ाल खे, ऐं घोड़े ते पाण सवार थियो, ऐं पाण शाम न निकिरियो। ऐं जेको हुनजो लश्कर हो हुन में तमामु घणा माण्हू मारिजी विया, ऐं तमामु घणा माण्हू वरी उतां भॻा। वरी उतां अॻियां भॼी करे मक़ाम हवाब वटि पहुता, ऐं हुते ॿ क़बीला ॿिया मिलिया उनखे, बनु सलीम ऐं बनु हवाज़न। हाणे हीअ क़बीला ऐं बनु सलीम ऐं बनु हवाज़न वारा, इन्हनि वरी हिकिड़ी औरत खे पंहिंजो सरदार मुक़ररु करे छॾियो। उन औरत जो नालो हो सलमा। हाणे जॾहिं इहा ख़बर हज़रत सिद्दीक़ अकबर रज़ियल्लाहु अन्हु खे पहुती, त हज़रत ख़ालिद बिन वलीद खे जॾहिं पहुती, त हज़रत ख़ालिद बिन वलीद रज़ियल्लाहु अन्हु बि पंहिंजो लश्कर खणी करे उन सलमा नाले वारी औरत सां जेको आहे सो मुक़ाबिलो करण जे लाइ पहुची हलिया। जेका सलमा हुई उहा हिकिड़ी ॾाची ते चढ़ी करे जेको आहे सो पंहिंजे लश्कर जी क़यादत करे रही, ऐं हुनजी ॾाची जे इर्द गिर्द 100 ऊठ हुआ जेके हुनजा मुहाफ़िज़ हुआ, ऐं जेके वॾा जंगी माहिर हुआ, हुन ते जेके जर्नेल चढ़ियल हुआ। त चवण जो मक़सदु इहो, हुते वरी हिकिड़ी वॾी जंग थिए थी, ऐं उन जंग में बहरहाल हज़रत ख़ालिद बिन वलीद रज़ियल्लाहु अन्हु हिकिड़ो तमामु घणो ज़ोरदार हमलो कयो। त हुनजी जेका ॾाची हुई उहा बि ज़ख़्मी थी किरी, सलमा पेट किरी, ऐं सलमा खे जहन्नम वासिल करे छॾियो कंहिं हज़रत ख़ालिद बिन वलीद रज़ियल्लाहु अन्हु। जॾहिं सलमा जहन्नम वासिल थी त उते मौजूदु जेके बि मुर्तद हुआ उहे सभु वरी भॻण लॻा, जाम माण्हुनि खे पकड़ियो वियो। अच्छा, इन खां थोरो ई पोइ जेको आहे सो मक़ाम बताफ़ ते हज़रत ख़ालिद बिन वलीद रज़ियल्लाहु अन्हु जो मुक़ाबिलो थियो मालिक बिन नवीरा सां। चवण जो मक़सदु इहो आहे त इहे जेके बि झड़पूं आहिनि या जंगूं आहिनि, हाणे हर जंग जी झड़प जी पाण जेको सो तफ़सील कोन था ॿुधाए सघूं। अगरि तव्हांखे तफ़सील पढ़णी आहे त तव्हां हिकिड़ी किताब आहे जेका दावत इस्लामी जे इशाअती इदारे मकतबतुल मदीना शाया कई आहे, उन किताब जो नालो आहे शान सिद्दीक़ अकबर। त उहा जेका आहे असां गूगल ते तव्हां लिखंदा शान सिद्दीक़ अकबर, त उते उहो अची वेंदो। दावत इस्लामी जी वेबसाइट आहे www.dawatislami.net, उतां तव्हां डाउनलोड करे तव्हां डिटेल पढ़ी सघो था इन्हनि सभिनी झड़पुनि जी। त चवण जो मक़सदु इहो आहे त इन्हनि सॼे महाज़ में लॻी वञे थो हिकिड़ो महीनो, ऐं हिकिड़े महीने जे अंदरि ही माण्हू जेके आहिनि हाणे पहुता आहिनि किथे, सिद्दीक़ अकबर रज़ियल्लाहु अन्हु जे दरबार ते। जाम सारा माण्हू उते ई तौबा कनि था, सिद्दीक़ अकबर रज़ियल्लाहु अन्हु उन्हनि खे मुआफ़ कनि था, हीअ वरी वापसि वञनि था। त चवण जो मक़सदु इहा हिकिड़ी त ॻाल्हि थी वई, इहा जंगे बज़ाक़ा। हाणे तुलैहा असदी जो जेको क़बीलो हो बनु असद वारा हमेशह शुरू खां वठी मदीने जे ख़िलाफ़ु रहिया, ऐं मदीने ते हुकूमत करण जी उन्हनि जी शदीद ख़्वाहिश हुई। अच्छा, हाणे तव्हांखे आउं 2 आर्टिकल ॿुधायां थो, विकीपीडिया जा आर्टिकल आहिनि। हिकिड़े आर्टिकल जो नालो आहे तुलैहा असदी, ऐं ॿियो आहे बैटल ऑफ बज़ाख़ा। हीअ आउं हवाला छो ॿुधाईंदो आहियां विकीपीडिया जा आर्टिकल, छो जो मूं जेको कॉन्टेंट तयारु कयो आहे, जेका आउं ॻाल्हि करियां पियो, इहे इन्हनि ई आर्टिकल्स मां पढ़ी आहे। तफ़सील तव्हांखे अगरि तव्हां डिटेल सां शयुनि खे सम्झणु चाहियो था त इहे तव्हां आर्टिकल पढ़ी सघो था। त बहरहाल उन मां जेका मेन ॻाल्हि आहे उहा तव्हांखे आउं ॿुधायां पियो। त मेन ॻाल्हि इहा आहे त हीअ जेके बनु असद वारा हुआ, तुलैहा असदी जो जेको क़बीलो जो सरदार तुलैहा असदी, क़बीलो बनु असद, इन्हनि कॾहिं बि मदीने खे एक्सेप्ट कोन कयो। ग़ज़वा उहद
ग़ज़वा उहद खां पोइ बि इन्हनि अटैक करण जी कोशिशि कई हुई मुसलमाननि मदीने ते, पर मुसलमाननि जेको आहे सो उन्हनि खे रिट्रीट करे वापसि भॼाए छॾियो। पोइ ग़ज़वा खंदक ऐं ग़ज़वा ख़ैबर उन में बि इन्हनि जो हिसो हो बनु असद वारनि जो। ऐं फ़तह मक्का खां पोइ मुसलमान त थिया हुआ, पर मुसलमान दिलि सां कोन थिया, सिर्फ़ु सियासी तौर ते मुसलमान थिया, जो ॿिया क़बीला मुसलमान थी विया हुआ। ऐं बहरहाल हू मौक़े जी तलाश में आहे, को मौक़ो मिले, को अपॉर्चुनिटी मिले, ऐं उन्हनि खे मौक़ो मिलियो। मौक़ो कॾहिं मिलियो? जॾहिं नबी अलैहिस्सलाम जो ज़ाहिरी विसाल थी वियो। नबी अलैहिस्सलाम जो जॾहिं ज़ाहिरी विसाल थियो त अरब जा तमामु घणा क़बीला जेके मुर्तद थी विया, हीअ बि मुर्तद थी विया। मुर्तद थी करे हिननि वरी मदीने ते हमले करण जी तयारी कई। ऐं पोइ मक़ाम बज़ाख़ा वटि जेका जंग बज़ाख़ा थी उन जो ज़िक्र पाण करे चुकासीं। त तुलहा असदी जे बारे में हिकिड़ी ॻाल्हि पाण करणी वई आहे। त तुलहा असदी उतां खां त भॼी करे पहुतो शाम, पर कुझु ई अरसे खां पोइ वापसि आयो। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु जे दरबार में हाज़िर थियो, तौबा कई, पर उन्हनि खे कंहिं बि इस्लामी जंग में शिरकत जी इजाज़त हज़रत अबू बकर सिद्दीक़ कोन ॾिनी। हिकिड़ी ॻाल्हि, हज़रत उमर फारूक आज़म रज़ियल्लाहु ताला अन्हु जे दौर में जॾहिं इस्लामी लश्कर ईरान पिया वञनि, ईरान खे फ़तह करण जे लाइ मुख़्तलिफ़ जंगियूं पियूं थियनि, त उन में शिरकत जी अलबत्ता इजाज़त मिली हुई कंहिंखे, तुलहा असदी खे। ऐं तुलहा असदी पंहिंजी जंगी महारत खे मञ रहियो। हज़रत उमर फारूक तुलहा असदी जी जेका जंगी महारत हुई उनखे मञियो ऐं उन्हनि जी तारीफ़ कई। ऐं जंग नहावंद जेका अहम तरीन जंग आहे ईरान जी फ़तह में, उन में हज़रत जेके ईरान जा फ़ातिह आहिनि, हज़रत साद बिन अबी वक़ास रज़ियल्लाहु ताला अन्हु, उन्हनि हज़रत उमर फारूक आज़म रज़ियल्लाहु ताला अन्हु खे हिकिड़ो पैगाम मोकिलियो। कुमुक यानी ताज़ा दस्ता खपनि, फ़ौज जा मदद खपे, ताज़ा मदद खपे जंग नहावंद में। त हज़रत उमर फारूक ॿ माण्हू मोकिलिया, हिकिड़ो तुलहा असदी, ॿियो आमिर बिन मादी करब, ऐं मैसेज मोकिलियो साद बिन अबी वक़ास खे त हीअ 2 कोन्हनि, हीअ 2000 आहिनि, हीअ 2000 आहिनि। ऐं पोइ पाण तारीख़ में ॾिसूं था त जंग नहावंद में तुलहा असदी जा जेके मशवरा हुआ उहे एतिरा त कारआमद हुआ जो पूरो नक्शो ई तब्दील थी वियो। त जंग नहावंद जो पाण ज़िक्र इंशाअल्लाह जॾहिं हज़रत उमर फारूक आज़म रज़ियल्लाहु ताला अन्हु जे दौरे ख़िलाफ़त ते पाण ॻाल्हि कंदासीं, त जंग नहावंद जे बारे में बि हिकिड़ी पाण वीडियो ठाहींदासीं, त उन में पाण डिटेल ॿुधाईंदासीं। त चवण जो मक़सदु इहो आहे त हज़रत तुलहा असदी जंग नहावंद में रज़ियल्लाहु ताला अन्हु उहे शहीद थी विया जंग नहावंद में। त हीअ अॼु जो मौज़ू हो, जंग बज़ाख़ा, मुर्तदीन जो फितनो, सिद्दीक़ अकबर रज़ियल्लाहु ताला अन्हु, हज़रत ख़ालिद बिन वलीद रज़ियल्लाहु ताला अन्हु, ऐं पोइ जेको सो तुलहा असदी, इहो अॼु जो मौज़ू हो। सुभाणे पाण इंशाअल्लाह अज़्ज़ वजल नबूअत जी कूड़ी दावा कंदड़ जेका टियों माण्हू, उनजो नालो हो मुसैलमा किज़्ज़ाब, जेको यमामा में ज़ाहिर थियो ऐं जंग यमामा थी, ऐं उन जंग यमामा में 500 हाफ़िज़ शहीद थिया। त जंग यमामा जी डिटेल ते इंशाअल्लाह पाण सुभाणे वारी वीडियोज़ में ॻाल्हि कंदासीं। चवण जो मक़सदु इहो आहे त असांजे चैनल खे तव्हां लाइक करे वठो, सब्सक्राइब करे वठो। फ़ाइदो इहो थींदो त अहिड़ियूं मालूमाती इस्लामी तारीख़ी वीडियोज़ सवली सिंधी ॿोली में तव्हांखे ॾिसण खां मिलंदियूं रहंदियूं। दुरूद पाक पढ़ी वठो, सल्लल्लाहु अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।